अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पेरीक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सऊदी अरब जे चीफ ऑफ जनरल स्टाफ मुलाकात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सऊदी क़यादत लाइ नेक ख्वाहिशनि जो इज़हार। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में लाॻापन खे वधीक मज़बूत बणाइण जो अज़म वरजायो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा गॾियल अक़ीदे ऐं एतमाद ते ॿधल आहिनि। सऊदी अरब जे चीफ ऑफ जनरल स्टाफ सऊदी क़यादत पारां वज़ीर आज़म ऐं पाकिस्तानी अवाम लाइ पैगाम पिणु पहुचायो। रिटायर्ड थींदड़ चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां अलविदाई मुलाक़ातूं। वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी पेशा वाराणनि सलाहियतुनि मुल्क ऐं क़ौम लाइ कयल ख़िदमत जी तारीफ़ कई। चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ऐवान सदर पहुची सदर आसिफ अली ज़रदारी साहब अलविदाई मुलाक़ात कई। सदर आसिफ अली ज़रदारी क़ौमी दिफ़ा लाइ जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी ख़िदमत जी साराहींदे नेक ख्वाहिशनि जो इज़हार कयो।